अस्सलामुअलैकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, अॼु असां मौज़ू खणी आयासीं हयातुल नबीयीन। अॼु इन्हीअ ते असां ॻाल्हाईंदासीं त हयातुल नबीयीन जो मक़सदु छा आहे ऐं उन जो प्रोग्राम छा आहे। दोस्तों, हयातुल नबीयीन जो मां मुराद त नबूअत बि हयात, नबूअत सां गॾु या रसूलुल्लाह बि हयात ऐं ज़िंदा मौजूदु, इन्ही खे हयातुल नबीयीन चइजे थो। जेकॾहिं हयातुल नबी हुजे हा या हयातुल नबूअत हुजे हा ऐं इहो सीगो हुजे हा त पोइ सिर्फ़ु नबूअत ता हयात हुजे हा, उन सां गॾु ॿी शइ न हुजे हा। माना ॿिनि शयुनि जो ज़िक्र आहे। हयातुल नबीयीन जी माना त ॿ शयूं, ॿ गॾु, हिकु नबूअत गॾु, ॿियो नबूअत सां जेको नबी थियो आहे उहो बि गॾु, ॿई गॾु। जेकॾहिं हिकु शइ हुजे हा त पोइ ईअं लिखियो वञे हा क़ुर शरीफ़ में त माना या हदीसुनि में त हयातुल नबूअत ऐं चयो वञे हा हयातुल नबूअत, पोइ सिर्फ़ु हयातुल नबूअत ता हयात नबूअत हुजे हा। पर हिते ईअं चयो वियो आहे त हयातुल नबीयीन, याने नबूअत सां गॾु नबूअत सां गॾु नबी बि हयातुल नबी आहे, उहो मौजूदु आहे, ज़िंदा, पंहिंजे ड्यूटी सां सिस्टम सां लाॻापियल आहे। इन खे हयातुल नबीन चइबो आहे। पर अॼुकल्ह को मुल्लो चए थो त हयातुल नबीन खे असां बि मञूं था। हू चए थो मगर उन ते बीहे नथो। हयातुल नबीन आहे, नबी हयातुल नबी आहे ईअं चए थो, मगर उन ते बीहे नथो। ऐं वरी चए थो त न, जेको मरी वियो सो छुटो। हाणे मुराद ही बीहे नथो, पंहिंजे माननि जी ख़बर पएसि थो। जेको फ़क़्रु कराए थो, इन मुल्ले खे पंहिंजे मानीअ जी ख़बर पए थो। जेको छोकिरनि खे फ़क़्रु कराए थो ऐं फ़क़्र मां हो गोश्त मच्छी जॾहिं माना वठी ईंदा आहिनि, पर जे रस्ते ते खाई वेंदा आहिनि त उन्हनि खे सिंघी, उन्हनि जे हथनि खे सिंघी, हुननि जे वात खे सिंघी, ऐं उन जो फतवा हुन छोकिरे ते लॻाए सघे थो। तोखे मच्छी जी भाॼी मिली, गोश्त जी भाॼी मिली, तो रस्ते ते खाई वे। खोजे कुते जी उन जी ख़बर पएसि थी। जीअं खोजो कुतो माना सिंघंदो आहे, उन जी ख़बर पएसि थी। भाई हिन जी ख़बर नथी पएसि त ख़ातमुल नबीन छा खे चइजे। ख़ातमुल नबीन मां दोस्तों मुराद त नबी करीम ज़िंदा, ता हयात नबूअत, नबी करीम ता हयात ज़िंदा। जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सिज जी ड्यूटी आहे, चंड जी ड्यूटी आहे। हाँ, ड्यूटी हो ॾींहुं क़यामत ताईं माना उहो ड्यूटी कंदा ईंदा। इज़राइल जी ड्यूटी आहे, उन में त ईअं न आहे लिखियलु त माना क़यामत ताईं उहा ड्यूटी माना ॾींदा। हिन में जेको माना इज़राइल लाइ या रसूलुल्लाह लाइ बि इहो ई आहे त माना इज़राइल ॾिस क़यामत ताईं छा कढंदो ईंदो। मीकाइल क़यामत ताईं मींहुं वसाईंदो ईंदो। या रसूलुल्लाह खे ख़ातमुल नबीन चयो वियो आहे। क़यामत ताईं नबूअत या रसूलुल्लाह जी ड्यूटी आहे। अल्लाह हुन जी ज़िम्मेवारी ॾिनी आहे हिन काइनात जे सिस्टम खे हलाइण लाइ, हिन नबूअत खे हलाइण लाइ, हिन नबूअत जे सिस्टम खे हलाइण लाइ। त हाणे हू ख़ातमुल नबी आहे, हुन काइनात जे सॼे जो रसूल थी आयो आहे, सॼे काइनात जो नबी थी आयो आहे। त उहो सॼे काइनात जे सिस्टम खे ॾींहुं क़यामत ताईं हलाईंदो ऐं हलाए थो ऐं हलाईंदो रहंदो। इहा साईं जन जी ड्यूटी आहे, जेको अलाह जे तरफ़ां पंहिंजो अलाह हुनखे नुमाइंदो पंहिंजो रसूल ऐं नबी चूंडियो आहे। उन जी उहा ड्यूटी आहे, जेका उहा ड्यूटी पंहिंजी सर अंजाम पियो ॾिए थो पियो ऐं हिन महिल ताईं ॾींदो ईंदो। दोस्तों, मां इहो तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त ही मुल्लो किथां थो ॻाल्हाए। हिन वटि अक़ीदो ई कोन्हे। हिन वटि माना हे रगी तोते जीअं सिर्फ़ु पढ़ी ॼाणनि, तर्जुमो करे ॼाणनि, सारी ज़िंदगी हिननि जी साॻी लात, हिकु लाइ पोइ साॻियो तर्जुमो करे मरी वञनि, वरी ॿिया अचनि, वरी बि उन खे साॻियो सिस्टम हिन तोते वांगुरु पढ़ायो थो वञे। उन अखरनि ते लोचनि नथा, उन अखरनि ते सोचनि नथा, उन अखरनि मां अखर नथा कढनि, गिरामर मां गिरामर खे नथा सम्झी सघनि, सर्फ़ नव खे नथा सम्झी सघनि।
ही सिर्फ़ अखरनि में फाथा पिया आहिनि। ज़ाहिर ज़हूर ही आयत लॻी पई आहे, ज़ाहिर ज़हूर ही ॻाल्हि लॻी पई आहे, अञा आहे। पर हिननि जे लाइ शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई बि फरमायो, मुला मुला न चओ ही आहेली आहिनि, मिरू संदे मासे ते ता मानिक मटाइनि, इलनि ते आहिनि लानतू लतीफ़ चए। पर मां थो चवां इहो मुलो ज़ाहिर थिए। मां हिन महिल जेको ही तव्हां जे आॾो वीडियो मोकिले रहियो आहियां, शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई खां वठी लाॻी तो तहक़ीक़ात हले पई त इहो मुलो आहे कहिड़ो। मां त चवां थो त असांजे हिन ॻाल्हियुनि ते हो चिड़ी ऐं ॻाल्हि खे माना खे ज़ाहिर करे त असां तव्हां सभिनी खे ख़बर पए त उहो मुलो ही आहे। असां असुली मुले खे ज़ाहिर करणु चाहियूं था, जेको हिकु लिबास ऐं हिकु माना यूनिफॉर्म पायूं ऐं उन में लिकियूं वेठो आहे, यूनिफॉर्म जे उन आल में उन में लिकियो वेठो आहे। इन मुले खे असुली असां ज़ाहिर कयूं था त हयातुल नबी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हयातुल नबी आहे। हयातुल नबी उन खे चइबो आहे जेको ता हयात ज़िंदा हुजे, ता हयात पॉलिसी हुजे, ता हयात सिस्टम खे हलाईंदड़ हुजे, उन खे हयातुल नबी चइबो आहे। दोस्तो ही वरी चवनि था जेको मरी वियो छुटो, पोइ बाक़ी हयातुल नबी कीअं था सम्झो, कीअं था मञोसि हयातुल नबी। ही त वॾा गुस्ताख़ त इहे चइबा, इहे मुला तोहीन रिसालत वारो केस इन्हनि ते दाख़िल कयो वञे। तोहीन रिसालत जा असुली मुआख़ज़े में इहे था अचनि जेके या रसूलुल्लाह खे ख़ातमुल नबीयीन करे मोकिलियो वियो, जेको ही सॼो सिस्टम ॾेई उहो सिस्टम जंहिंजे हवाले कयो वञे उन खे चवनि था त उहो सिस्टम खां अलहदा थी वियो आहे। तो बनोस भला जंहिंजे हवाले ही सिस्टम सॼो हवाले कयो वियो त ही सॼे काइनात जो सिस्टम जेको जिन जो तूं रसूल ही, तूं उन जो नबी ही, तुंहिंजे हवाले ही सॼी काइनात कयो वियो ऐं उन सिस्टम खे तूं ही हलाइण वारो ही। मरण खां, वफ़ात खां, शहादत खां पोइ बि तोखे हलाइणो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नबी करीम क़ुर शरीफ़ में आयत आहे त शहीद ज़िंदा आहिनि। अचो त इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, मतां ही मुला सुभाणे वरी अञा फिरती हणे। क़ुर शरीफ़ में आयत आहे शहीद ज़िंदा आहिनि। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जंग ख़ैबर में हिकु औरत दावत कई, उन दावत में ज़हर माना बकरीअ जे रान में ज़हर विझी ऐं साईं जन जे आॾो ॾिनो वियो। साईं जन वही जे इंतज़ार में हुया त वही थिए, छो जो वही जो मतिलबु त या रसूलुल्लाह ऐं अल्लाह जे विच में टी शइ जेका मार्फत जी शइ जेका मार्फत कराए थी उन जी उहा मार्फत जी माना मार्फत ज़रूरी आहे। असां सभिनी खे मार्फत ज़रूरी आहे। इन मां मुराद वही मां मुराद मार्फत करणु ज़रूरी आहे। त इन विच में हिकिड़ो ॿियो सहाबी हुयो, उहो खाधे खे ॾिसी ऐं थोरो उन जो माना ज़हन खाधे खाइण लाइ पियो करे। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां हिकिड़ो गिरह खयो त जीअं हू सहाबी बि खाए, साईं जन हिकिड़ो जो गिरह खयो, हुन बि खाइणु शुरू कयो, हू खाईंदो रहियो ऐं साईं पंहिंजो हथु हटाए वियो जेको हिकिड़ो गिरह जेको खईं। ईअं कंदे वही थी साईं जन खे इतला मिलियो, साईं जन खे इतला मिलियो त इन खाधे में ज़हर आहे। साईं जन हुन माई खे सॾु कयो, उन यहूदियानी खे सॾु कयो, उन खे चई तव्हां असांजी दावत कई आहे, उन में तव्हां ज़हर मिलाए ॾिनो आहे। हुन चयो न साईं मूं ज़हर कोन ॾिनो आहे तव्हांखे मिलाए। चई न तव्हां ज़हर ॾिनो आहे। साईं जन हुन सहाबी खे झलियो, उहो खाधो चई तव्हां खाइणु बंदि कयो। उहो खाधो खणी हुन जो कुतो बि धलो उन जे हवाले कई, कुते बि खाधो, उहो कुतो बि उते फथड़ी फथड़ी मरी वियो ऐं उहो सहाबी बि उते शहीद थी वियो उन में माना। पोइ हुन औरत चयो त वाक़ई मां इन करे इहो ज़हर ॾिनो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाणनि था या नथा ॼाणनि। दोस्तो उन ज़हर जे जेको हिकु गिरह या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खयो, आख़िरी बि हदीसुनि में लिखियो पियो आहे साईं जन जी जेका वफ़ात थी आहे, जेका शहादत थी आहे, उन ज़हर जे सबबु थी आहे। उहा सही बुखारी में उहा हदीस बीठी आहे। दोस्तो हाणे इन मां मुराद या रसूलुल्लाह शहीद बि थिया आहिनि, शहीद बि क़ुर शरीफ़ में आयत आहे, शहीद बि ज़िंदा आहिनि। हाणे हिकिड़ी आयत बि मूं तव्हांखे इहा ॿुधाई, ॿी हू ॿुधाई जेको हदीसुनि मां क़ुर मां सादुर आहे, हयातुल नबीयीन आहे, ख़ातमुल नबीयीन आहे, जेको माना हिन खां पोइ ॿियो को नबी थियणो ई न आहे। ॿिए खे ही काइनात जो सिस्टम मिलण लाइ आहे ई कोन। हिन सिस्टम क़यामत ताईं सिस्टम खे हलाइण वारो, इन माना तौर तरीक़े खे हलाइण वारो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, हयातुल नबी आहे, असांजो पेशवा आहे, रहबर आहे, जेको हिन महिल ताईं हिन सॼे काइनात जे सिस्टम खे पियो थो हिन महिल ताईं हलाए। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।